لا يعلمون الحمد لله رب العالمين عاقبة والصلاة والسلام على رسوله محمد وآله وأزواجه وذرياته أجمعين وقال الرسول يا رب إن قومي أطغوا على القرآن صدق الله العلي العظيم صدق محمد رسول الكريم सब तारीफ अल्लाह जी ज़ात लाए जिन्हें धरती आसमान की शानियत के अंदर बनाया पूरे मलाइकों के जिन्हें आदम अलैहिस्सलाम के पैदा किए थे पूरे मलाइकों के घोड़ा करे थे मलाइकों सैदों में हुए इब्लीस ने क्यों जे बतो अल्लाह जी लानत ये दुनिया जहान अल्लाह जो होता है अल्लाह का जो होता है जब वो कुरान ते अमल यकीन न कंदो उनके पाणे संगदा उनके छाचा हुआ मालक थी सना हठीला साड़ीलन जो मफहूम हठीला तो अल्लाह के थोड़ी गाल दिसण कागज में तो माता गुजर के बाद हमने गाल के संग लगा पानी बाद में तो अजीबी में बोलो पखी ने सो पखी पुराना ध्यान छो तो हमें कहीं शे की जरूरत आयो थोड़ी हवा तेज न कदे लगे थी कोई रड़ियूं था कि अलाए छा थींदो पर हुननि खे पंहिंजे रब में उमेद आहे हिक ॿिए खे वाधायूं ॾींदा था चङो ई आहे का बहितर रड़नि का अलाह जो ज़िक्र फिक्र के अलाह ॿुधाइण जो सवाल कॾहिं पखीअ कोट पुराणो ॾिठो अथव काम 70 साल जो आपको काम नहीं लगेगा काम नहीं होगा पर ताकि इतनी आप सारे हदन से का उन्हें बीमारी ताकि तबाह है पुराना नबी जने आगे में नबी हुंदा वे कौम के समझाने लाए हुंदा था जो वे कौम के खुदा अल्लाह के तरफ देता कौम ये समझो इन्होंने दी आयत जो मिसाल ही आदम जो सोमवार भी कहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चलो रब जे अॻियां हाज़िरी करे करे चलो जा अल्लाह मुंहिंजी कौम क़ुरान खे न मञी थी 19 सिपारे में आयत अल क़ुरान में अथव उन में इहो याद उहे माण्हू चवंदा साईं असांखे को ॿुधाइण वारो कोन्हे छो त दुनिया जहान अल्लाह जो मोहताज थी अल्लाह कंहिंजो मोहताज न आहे दौलत घमंड थी दौलत रहिजी थी वञे ज़ात ते घमंड थी ज़ात रहिजी थी वञे औलाद ते घमंड थी औलाद रहिजी थी वञे ज़मीन ते घमंड थी ज़मीन रहिजी थी वञे शादी खां सार थो करे शादी खां इहे वठियूं पैदा थो करे पंहिंजे लाइ अल्लाह हर शइ धरती ते ॾिसण वारो आहे दुनिया खे सम्झण वारो आहे अल्लाह कॾहिं जो बि हिसाब किताब न छॾींदो आहे लाल गंगे अॻिले कौम हूंदो पोइ जॾहिं कोई ईमानदार पोइ जॾहिं कौम न का ॻाल्हियूं वठी पोइ चवंदा बाबा अहिड़ी का शइ आहे जेका असांखे तबाह करे छॾी हे इंसानो जॾहिं क़ुर हले ॿुधंदा कयो ज़िंदगी इमरान जी हुकूमत जी 4 साल गुज़री आहे 5 साल में हले वियो त ख़बर ई न पई नया पाकिस्तान बनाएंगे सोच में होगा मथां मलकल मौत अची विराए करे हेठि ईंदुसि हल बाबा हाणे छा ॾियूं ज़िंदगी कीअं अथव घड़ी हिकिड़ी जो खेल अथव जंहिंमें भलाई नसीब अल्लाह भलाए भले इंसान खे कंदो हटीले खे कॾहिं बि रब पंहिंजो न कंदा हे हटीलो तव्हां हाणे छा केरु आहे माण्हू चवंदा रब असांखे बि घर छॾे असां वञी करे तुंहिंजे नाम पर तुंहिंजे मालिक साईं चवंदी हाणे का ज़रूरत न आहे हाणे कई ॻाल्हि ईंदी तूं फिकुर न कर हाणे जेको टाइम आयो आहे हिते रहो इहो हेतिरी गुज़री अथव जॾहिं अलाह जो क़ुर हले थोरी तरह पहुची अथव तव्हां पोयनि ॾे ख़्यालु कयो चरनि ॾे ख़्यालु कयो केॾा ज़ईफ़ थी विया रिज़्क़ ॾिसो भली केतिरी उमिरि जी आहे पर उहो क़ुर तव्हांखे नज़र ईंदो चवंदी हाथी इंसान छोड़े बन जा
हज़रत नूह अलैहिस्सलाम का पोइ इंसान जी तारीख़ में ॿीहर जॾहिं फसाद मचण शुरू थियो माण्हू पुट जी पूॼा करण लॻा अल्लाह ताला जी तौहीद इबादत खां विसरी वई त क़ौम में अल्लाह ताला हज़रत हूद अलैहिस्सलाम खे मोकिलियो जेको आद क़ौम मां हो। आद क़ौम मां हो। आद जो नसब हज़रत नूह अलैहिस्सलाम जे पुट साम पुठियां हो। हज़रत हूद अलैहिस्सलाम ॾाढी डिघी चारो बिल्कुलु चिमकंदड़ पाण शिकिल सूरत में हज़रत आदम अलैहिस्सलाम जहिड़ा हसीन ऐं जमील हुआ। सदर पीउ जो नालो अब्दुल्लाह हो। सदर क़ौम बुत परस्त ही जिस्मानी तौर ॾाढा मज़बूत ऐं डिघा हूंदा हुआ। एतिरे क़दुर जो बाक़ाइदे वॾी वॾी ऊंचाइनि तो उन्हनि तो हथ सां उहा शेलाईंदा एॾा उन्हनि जा कंद हूंदा। हज़रत हूद अलैहिस्सलाम ने क़ौम खे चयो क़ौम तव्हांखे पैदा मुंहिंजे सुहिणे रब कयो मां दावत ॾियां थो तबलीग कयां थो मुंहिंजे रब श्री मोहम्मद ने चयो त ॻाल्हि ॿुध असां तोखे सम्झी नथा सघूं असां तोखे ॿुधी नथा सघूं तूं बेवकूफ़ आहीं तूं अॼायो मथो थो वञे अॼायो तुंहिंजो मथो बेकार आहे हो त वञी करे हिन ॻाल्हि खां छो त असांजा पुट वॾा सुहिणा हसीन जेके असां पूॼा कंदा आद क़ौम जिस्मानी तौर मज़बूत हुजण करे पत्थर तराशी कंदा हुआ। सदन घर बि जबलनि जे मज़बूत गारनि में पत्थरनि जा ठहियल हूंदा हुआ। उहे पंहिंजे हथनि सां बुत करे उन्हनि जी इबादत कंदा हुआ। अफ़सोस मुस्लमान जॾहिं राति तूफ़ान आया त रड़ी बुराड़ी करे ॾे अलाह हाणे चए जॾहिं मुसीबत ईंदी आहे उहो रब जे तरफ़ तारींदो हुयो अलाह परंतु बंगला में वेठो आहे मारियुनि में वेठो आहे पोइ तोखे भउ न आहे पखियुनि खे तोखे भउ थिए थो पखियुनि खे भउ नथी रिज़्क़ खे भउ नथी माल खे बि भउ नथी हर शइ खे भउ नथी ओ मुस्लमान तूं अंदरि वेठो टिजे थो उहो खुलियल आसमान हेठो बीठा आहिनि पोइ बि चए थो ओ मुंहिंजा मालिक जेका तुंहिंजी रज़ा आहे असां हुन ते राज़ी आहियूं उहो बि राज़ी न अथव तूं त अंदरि बि वणे थो शुरू रही इन्हीं करे अमल पुछड़ा थी वींदा कहिड़ा अमल खणी ईंदा अलाह जी ज़ात ॾाढी तुंहिंजे नबी क़ुर में 19 बार में चए थो त मुंहिंजा अलाह मुंहिंजे क़ुर खे न मञींदा मां हिननि जे साम्हूं बि न चढ़ंदुसि चओ त क़ुर पूरो आहे उहो बाक़ाइदे 19 बार में शायदि जो फुरक़ान में थी वियो 19 बार तो ईद वटल को तस्वर कौन हो हज़रत हूद अलैहिस्सलाम खे तौहीद जी दावत ॾिनी माण्हुनि ते ज़ुल्म ऐं जिब्र करण खां रोकियईं आद जी शरीर फसाद माण्हू ज़ुल्म ऐं जिब्र करण खां कोन मुड़िया हज़रत हूद अलैहिस्सलाम लगातार खेनि हक़ जी दावत ॾींदो रहियो क़ौम नूह जी वाक़िअनि जी यादि ॾियाराईंदो रहियो पर फरमाईंदो हो त ए यादि वारो जिस्मानी तौर हुकूमत ते वॾाई न करियो पर उन नेमतुनि ते अल्लाह ताला जो शुक्र करो उन जे वॾाई बयान करियो जंहिं उहा दौलत अता कई त उहो मुंहिंजो अल्लाह उन खे घटि वधि करणो ई न हिते हूंदा न अॼु जेकॾहिं करे चओ त उहो थो थी वञे तोड़े असां मथे अॼु जंहिंखे चओ थोरे उहो थो थी वञे थोड़ी ॻाल्हि सिंधा हुनखे उहो सम्झनि कोन था तोबा 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 जे सॼी ॾींहं नियत सां करे थो हिकिड़े जॻह तोबा क़बूल पवंदी थी पर हुन खां पोइ छा कंदे या जॻाई थो करे या वठाई पराई जो काथे ॾिसी सिजदे या वठी पाण पंहिंजे सिज न लाइ अलाह खां तोबा हटाए करे उहो ई तोबा क़बूल वारो उहो सॼी दिलि सां हूंदा छो त ॿिए ख़ैर अहिड़ा हूंदा जीअं तोबा में लुकी करे रब खां तोबा सॼा बार लुकी करे क़बूल पवंदी ख़ैरात बि लुकी करे ॾे ये सॼी तव्हांखे ख़बर न पई रोज़ो बि लुकी माण्हू खे न ॿुधाए इहे टे अलाह खे अमल पसंदि रोज़ो तोबा बि सुठी अलाह खे कर गंदे मुंहं ते क़बूल न पवंदी तुंहिंजी तोबा त हुनजा गुनाह घटि न थींदा हेतिरो वधंदे ऐं आद वारो जिस्मानी ताक़त ऐं हुकूमत ते वॾाई न करियो पर उन्हनि नेमतुनि ते अल्लाह ताला जो शुक्र करियो ऐं उन्हनि जी वॾाई बयानु करियो जिनकी अवां दौलत अदा कई आहे हथ जे घड़ियल देवतनि जी पूॼा पाठ न करियो उन्हनि जे हथ में न आहे न उहो ॾुख न सुख न नफ़ो न नुक़सान ई न
वे तरुण ज़मीन में फसाद मचाईंदा रहा माण्हू तौबा जे बावजूद हज़रत हूद अलैहिस्सलाम ते ज़ुल्म जबर कंदा रहा वीचारे खे मार ऐं कुट ॾींदा रहा हज़रत हूद अलैहिस्सलाम चयो कौम मां तव्हांखां अजुर कोन थो घुरां मां रब जी दावत ॾियांव थो मां रब जे तरफ़ ॾेई सिकियांव थो पर तव्हां कोन था मुड़ो मां तव्हांखां अजुर कोन घुरां थो मूंखे एतिरो ॾियण वारो मुंहिंजो ख़ुदा आहे उहा कौम कान सुधरी का ॻाल्हि वितर लड़ायूं ऐं कसम हर शइ वधल हुया अॼोको तव्हां जो आहे न ॿी कहिड़ी कोन कंहिंखे ॿुधे थी कंहिं रसूल जी कहिड़ी तो ई जेको बयानु करे आज़ान रिकन लफड़ा करे वेही था छो त आयो वॾी लंबी उमिरि आहे खजनि खां वॾा ॾुंदा त बि अलाह पट ॾे केरु तो जागरदान की हुकूमत जॾहिं हुकूमत हुई त थी वे नया पाकिस्तान बनाए नया तो ड्राइवर पुराने खे सलीम करे छॾियो वाड़े आए मराई वरी असांजी चरी खां वरी कढ लॻी वञे त पुराणे साईं ठीक है केतरी दौलत हिसाब ये होना चाहिए इमरान से होना चाहिए कोरोना के कितने नोट उनको मिले लेकिन वो समझ नहीं सका अरे क्या करोगे दौलत इधर ही रह जाएगी खुदा की कसम गरीब की पुकार आसमान तक पहुंच चुकी है ये दुनिया जाने वाली है खबर ही ना पड़ो मौत में तो करो कम जो डाले नदारा करनी अल्लाह जो कुरान के दो रहमान अल्लाह कुरान खलकल इंसान ओ बड़ी उम्मत सुना माण्हू ओ बेवफा माण्हू के मतलब रब जी ज़ात है तो मां मेहरबान है अबू मां मेहरबान को मां तो जे मथा मेहरबानी हुई आती सोने अखियों ॾिनमाए सोना चारा ॾिनमाए हथ ॾिनमाए पेर ॾिनमाए दिलियूं ॾिनमाए किने नुक़्ते मां तोखे पैदा कयो कहिड़ो अशरफुल मखलूक़ात कोई अल्लाह जो शुक्र अदा नथो करे वनजम शजरुस्तान फबीअई आलाए रब्बिकुमा तुकज़िबान हे जेके तूं रोबा करे थो हे सारियूं पके थो इहो बि ज़िक्र मां रब जो कर तूं कहिड़े नाम तुंहिंजो शुक्र अदा करे और तो हेॾो वाधल भाऊ विलायत आवाज़ औरत खे अल्लाह बार बार चयो त ॿाहिरि आवाज़ न निकिरई पर्दे में बंदा जेतिरो दिमाग़ आहे ओतिरो इस्तेमाल थी करे बगारी याद जॾहिं मुंहिंजे सोने अरबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कयो त क़यामत कॾहिं ईंदी जे कुकुर आज़ान ॾिनी कुतो जेको आहे धरतीअ ते गुयूं वेंदो त चयो क़यामत अची कुकुर आज़ान ॾिनी कुतो जॾहिं ज़मीन ते वेही करे पंहिंजो भंडो क़यामत जानी हज़रत हूद अलैहिस्सलाम चयो त आउं न चरियो आहियां न ई बेवकूफ़ आहियां पर अल्लाह जो रसूल आहियां अल्लाह ताला जी रिसालत लाइ अहिड़े इंसाननि जी ढूंढ कंदो आहे जेकी मुंहिंजे सुठे रब करीम खे वणंदा आहिनि उहे धरती ते मोकिलियो मां अल्लाह जो रसूल आहियां ओ कौद जी क़ौम तव्हां सम्झो मां अल्लाह जा दलील जाॾो बयान थो कयां जंहिंखां तव्हां वाक़ुफ़ आहियो ज़लील थी वेंदो पानी न हो केॾो परेशान आहे दुआ घुरंदा आहियूं दुआ अल्लाह असांजी क़बूल कंदो आहे अल्लाह जी ज़ात दुआ कबूल अरे हठीला न थियो सावरा न थियो चारा पंहिंजा न जा केॾो सुहिणो सुगंधो हिक ॿिए जे पुतले खे सड़ाओ करे वणंदो ई कोन अथव उन करे चरियां थी वियो आहीं चए थो मां चरियो न आहियां बेवकूफ़ न आहियां मुंहिंजे एतबार रखो मां अल्लाह जो सचो नबी आहियां अल्लाह जी ॻाल्हि खणी तव्हां ॾियां हज़रत नूह अलैहिस्सलाम खे घटि वधि ॻाल्हायो नूह अलैहिस्सलाम सब्र ऐं ज़ब्त सां पंहिंजो ॿुधंदो रहे खेल हक़ ऐं सच जी वाट ते आणण लाइ नसीहतूं ऐं वाज़ कंदो रहे कंहिं बि न ॿुधंदो जॾहिं हज़रत हूद अलैहिस्सलाम कौम खां सम्झाए थकिजी पियो नाउमीद थी अल्लाह ताला खां दुआ घुराई ऐं खेल तबाही बर्बाद करण हुकुम थियो त तूं पंहिंजा फर्मा बरदार माण्हू साण करे फलाणे टकरी वठो वटि वञी पनाह वठि मां ॼाणा आद जी
कौम जाने तुम मुनी नुक़्ता मान के मज़ो ॾेखारे थो। हज़रत हूद अलैहिस्सलाम खे चयो न सम्झो या कौम अस्तगफिरु रब्बकुम सुम्मा तूबू अलैया अलैहि यरसुलु समा अलैकुम मुदान यदकुम कुव्वतुम वला तनलु मुजरिमीन। सुभानअल्लाह। एक रब का पंहिंजे गुनाह जी माफ़ी वठो, तौबा ताब कयो। जीअं वाढा मींहुं पाणी अचे छो त बुख में मरण लॻंदो मन सुधी सघंदा, पर उन्हनि सदका ॻाल्हि कोन ॿुधी जो सदर जंहिंजो नालो कीरो सो कुझु माण्हू साण करे मके शरीफ़ वियो ऐं बैतुल्लाह में वञी अल्लाह ताला खां बरसात जी दुआ घुरे जो बरसात कान ॾिठो माण्हू बि मरण लॻो। जेका महाराज था पाणी पाणी लाते तो उठ जे गोड़े रखो तो सुधा जाए तो बाबा के न पी पुट के न वनी पंज पांच मां चागे जे कामल बताए मोने जो तो कागे ना दूंगा सुन मते कागे साथ दे कागे दौलत दे कागे माल दे कागे जमीन ते मुंगा पर कुरान वाला के कुरान दे ना दूंगा अल्लाह घणी कौम माल मोला जी पगार घणी आ 4000 टिकड़ी वठी खाना कोई भाषाई खाना अगर मोला लगा शायद अल्लाह जी मेहरबानी उन्हनि ते आहे न मेहरबानी उन्हनि ते आहे बोलेला सिधो मक्के शरीफ जे वयो बैतुल्लाह में वञी अल्लाह का बरसात जी दुआ घुरियो त टे ककर छोकारो कारो पैदा थिया हाथ में आवाज ते ए कौम तव्हांखे कहिड़ो ककर घुरिजे। उन सोचियो त कारे ककर में पाणी घणो हूंदो तंहिं करे उहो घुरियऊं पंहिंजी कौम ॾांहुं मोटण लॻाए ककर बि साण गॾु हलंदो आयो। ही कुझु वीचार चन हाज़ा ककर असांजे लाइ वॾा ख़ूबसूरत न वॾा पाणी ॾींदा वॾियूं ॻाल्हियूं असांजे चना एक ककर असांजे लाइ ॾाढो पाणी आणींदा उन्हनि खे ख़बर कान्हे त हे अल्लाह जो अल्लाह बल चलतुम बि रबी पर वो अल्लाह आहे जंहिंजा तव्हां तकड़ पिया कयो। वो ककर वॾो दर्दनाक अज़ाब जॾहिं हूद अलैहिस्सलाम खे अज़ाब ॿुधायो त उन्हनि मां 700 माण्हू हवा खां बचण लाइ पाण खे ॿिनि जबलनि जे विच में गोॾनि ताईं ज़मीन में पूरे हथ में ॾेई मुक़ाबले लाइ तयारु थी विया त असां ककर सां मुक़ाबलो कंदा हवा सां मुक़ाबलो कंदा त असांखे ताक़त बेअंदाज़। जॾहिं अल्लाह जो हुकुम थियो ककर खे ऐं वॾो गॾिगोड़ शुरू थियो अल्लाह जो कसम खजी जे थुरनि मां गोदा थी किरी विया। अल्लाह जो अज़ाब ॾाढो ॾुखियो थी ख़ुदा जे कसम जे का ॻाल्हि आहे वतरल कौम पिया सरिया कानहुम इलादुन नकुल खाबियतुल फी वतरलहुम या कातुम अज़ाबुल अलीम। तू न कौम के ॾिसे आ पट ते किरिया पिया हुआ क़ुरान बयान थो करे त ईअं पिया जीअं खजनि जा थुर पिया हूंदा आहिनि। अहिड़े नज़र जे करे अल्लाह ताला हक़ीक़त जे लाइ इहा सज़ा पैदा कंदो। अल्लाह जे अज़ाब खां ॾुखियो था अल्लाह ॾाढो ॾुखियो कंदो। मां ख़ुदा जो कसम खणी थो चवां त मुंहिंजी दावत अथव अचो मालिक साईं जो क़ुर ॿुधो 28 साल के सॼो क़ुर ॿुधा रहो दौलत वारा बि ते धरती गिरी वई बादशाह बि गिरी वई ते ख़ुदा जा जेके बि प्यारा हुजे पर जंहिं वटि अल्लाह जो सामान यानी कि नमाज़ क़ुर हूंदो उहे हिते बि ख़ुशि आहिनि हुते बि ख़ुशि आहिनि। कलमो पढ़े तो ला इलाहा अरे दो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह
कोई इबादत जे लाइ कुरान गवाही ॾेई थो त मां अल्लाह खां सवाइ कोई इबादत जे लाइ कंहिंखो न कंदो। अजाए वक़्तु थो गुज़ारे, दुनिया जा माण्हू देख ॾिसी करे पाण खे बुत परस्तार रात जो बुत जी इबादत कंदो आहे। या बुत जो नालो आहे या सनम या सनम या सनम या सनम, रात जी बुत जी इबादत कंदो आहे। जॾहिं उनखे इहा ख़बर आहे त हे जवाब मूं ॾे ज़रूरु मोकिलियो, मन मन पुॼार मुंहिंजो राज़ी थी। वो तो कभी भी सर न ॾींदो न ॼाणींदो ज़ुबान जो कख जो झूठो अचे थो ने चवंदो या समद या समद या समद, चवंदो लबई कब्दी लबई कब्दी। ओ की मुंहिंजा माना मां रब तुंहिंजे लाइ हाज़िर आहियां, छा खबई जो मां तोखे ॾियां। मलाइक वारा परेशान थींदा न मुंहिंजा साईं उहो त बुत परस्तार जो मलाइको वाके मां सम्झां पर नालो कंहिंजो खेनि या समद, मां अल्लाह जो नालो खेनि मां न बख़्शां ॿियो केरु बख़्शे। जे मां सॼ न ॼाण त मूं में बुत में कहिड़ो फ़र्क़ु न, मां उहो अल्लाह आहियां जहिड़ी हिमत सर कंदो मां चवंदो लबई कब्दी जी मुंहिंजा अरे बुत परस्त कानू करे अल्लाह के संग करे ज़रूरु वक़्तु थो चङी दादा न सही मदद या खुदाया असांखे चङायूं नसीब। कुरान का दूर त पढ़ाई कुरान खे ॿुधो था के KTN वारा के जियो न्यूज़ वारा के CNN वारा इहे ई गिला था के पोइ त ॿुधो ई कोन था, इहे ई आवाज़ तव्हांजे मथां रब जो कसम आहे शायदि थी ताक़त दे उनखे झल सघंदी उनखे झल गिलार के जे सघंदा थी। पर मां उहो तव्हांखे यादि करे चवां थो त औरतुनि जे लाइ चौबे चार दीवारी छो ठोराए थी, हेॾो तूं ॻाल्हाए इहो नथा सम्झो त अलाह जो अज़ाब आहे। जहिड़ो वाद तो खारे जहिड़ो तेरियूं इस्तेमाल थी कर। अल्लाह तव्हांखे चङाई नसीब करे। दुआ घुरंदासीं अल्लाह असांजे मुल्क जी शाद आबादी केतिरा इमरान भरी खाई आहिनि पर पाकिस्तान खे खुटाए न सघंदा। केतिरा इमरान खाई आहे, केतिरा आसूं ज़रदारी खाई आहे, केतिरा खे खाई आहे पर पाकिस्तान खुटंदी जान आहे। पाकिस्तान पाक रहण जी जाइ। सुभान अल्लाह। अरे गरीब त उही आहियूं, गरीब त उही आहियूं जे अमीर न थियासीं त गरीब त रुपए खे यादि आहे। अमीर यादि हूंदो आहे कॾहिं जेतिरो हिते घणो खाईंदो ओतिरो घणो लोड़ींदो, जेतिरो घणो खिलंदो उते घणो लोड़ींदो। इहा ज़िंदगी थोरी अथव, जेको जबल जहिड़ो समी वेठा आहियो थोरो टुकड़ो अथव। तव्हां ॾिसो तव्हांजी औलाद किथे पहुती आहे। 100 साल जो पोइ बि चए थो अञा मज़े लाइ काश अञा मज़े लाइ मौत ठहे कॾहिं मथो मौत थो अचे त जंहिंजी खा हद ई न। आखिर मां रोई घुरा जे छॾ त मां जन्नत जो दीदार करे थी, अल्लाह जो हुकुम आहे घोड़े ते तुंहिंजो शदीद जो आद जी औलाद छॾ त मां रुगो जन्नत जो दीदार करे अचां थी। हाणे का ज़रूरत न, अल्लाह जो हुकुम आहे। जंहिं 300 साल में उहा जन्नत तयारु कराई त बि अल्लाह नसीब न कयो। सिर्फ ये ॻाल्हि आहे जेतिरो इंसान सां चङा उहा शइ अथव ख़ुदा जो कसम आख़िरत में तव्हांखे जन्नत मिले। जन्नत उहा जागीर अथव जिते हज़ारनि जे तइदाद वायूं वादियूं थी वञनि। याकूत अमृत हर शइ उते तव्हांजे में ढेर लॻा पिया आहिनि। जहिड़ो वणे थो हसीन औरतूं मिलंदव, हसीन बाजमाल बंगला मिलंदव जिते को तव्हांजो वाक़ो हूंदो ई कोन्हे। अल्लाह का दुआ करो तो अल्लाह ताला असांजे पाकिस्तान में जेका बि आहे जेके हाणे नवां अचनि था पिया खाधो पेट ॾिद हेॾा कॾूं हलिया अथनि रब उन्हनि मां ज़रूरु थो नेक आणे। छो त मुंहिंजे वाद में जॾहिं बादशाह को छा पियो करे नौजवान खां त नौजवान हेठि तॾहिं थींदो त मथे छा बि थी उहा बादशाह मां त तुंहिंजे कमाल जी शइ आहे। तूं मूंखे ज़िम्मे करे मुंहिंजो खून कढी हुन तूं तर कंदे तूं ख़ुशि थी वञे मूंखे छॾे ॾे। तो उन्हें अल्लाह जो कसम जिन तक पैदा किया छोड़ने शादे करने वो बादशाह के सुने रब जो कसम दो दी त मां तो गाल खोले बुधा तो जने तुंहिंजा कारी पकड़िया मां ॾाढो ख़ुशि त मुंहिंजे लाइ अलाए कहिड़ी नौकरी तयारु कई मूंखे वज़ीर कने मिनिस्टर कने पर जॾहिं तो वटि आहे तूं ॻाल्हि कई अल्लाह जो कसम आहे मुंहिंजे पेर हेठां दर्द धरती छॾाए तूं ईअं थियो त तोखे तूं ई करे सघियो करे तुंहिंजी रत असांजे कम में आहे। बाजार मोदी धरती तो बेच टिकाए धरती बेड़ा ने तो हली ओ भाषा में उम्मीद रखी बेमा में वे सुनाइंदा रजू कदा पिरो कदा रहमरी प्यार कदा भाषा
में के दरे में निकले चले ओ भाषा धरती दिल तो मजा सही ओ मजाना धरती दा दरवाजा बंद दिया मजा सुना रब तुरी रहमत दा दरवाजा खुले रहे तुरी रहमत का माना उम्मीद माया जदे कुरान में जद रहमतुल्लाह मुझे रहमत का नाम उम्मीद अल्लाह की रहमत का नाम अल्लाह हर से थी हर से थी बुराई की अहमियत जान उन्हें की अहमियत उन्हें के बधाएं ये बालन कौम के कम ने पूरे काले ने आद काले ने शाम काले शदीद काले ने शदाद काले ने जल्दी कौम हो ये के वजह जालिम सदाई था अल्लाह के रहमत ने मतवार अज़ाब और खजन ये छोड़न वाले करीब रब्बा का दुआ करो अल्लाह इन्हें कौम का पनाह दे या इलाही आज़म दुनिया का सगीरा कबीरा गुनाह माफ कर गुनाह में अल्लाह सगे बलान जी कबूल मशहूर गुनाह मालिक सही कुल्ला बनाई नसीब अल्लाह करो इंसान का बड़े पाकी अल्लाह जेके तुझे कुरान करना उम्मीद मालिक ने अल्लाह की दुआ करो मालिक सही के कुरान ने सब के दिखा दे ते कर दी छदी रब सही की आजाद अल्लाह उनके नमाज कभी इबादत कर मार्ग सही तो हम करम करम जा अल्लाह को जो हम करम करेंगे जो शैतान जो हम करम करम को आए इनका मालिक सही के तो पाकिस्तान के उल्टा कदे ना मालिक सही पाकिस्तान के उल्टा कदे पाकिस्तान के किरण सिंह के कायद बोलते हैं करम जा मालिक सही जो कर के दूर कर देगा जिन जिन दिन नामक सदमरा दो सखी मिला अल्लाह उनके कबूल करम वालों की रबा सारे का दूर दफे करम जा मालिक सही के धरती में फसाद कर चाहे जा मालिक सही उनके में शर्मार कर धरती पाकिस्तान का करम चाहे मालिक को माफ जेके बेवलादिन फला मालिक सही जेके बेरोजगार में रोजगारी खुशादी कर मालिक सही जेके बीमार होते काम शिफा कर मालिक उनके दुआ दुनिया में जेके दुनिया में भीखे वेले ते बात मालिक सही उनके तुए वाला करवार अल्लाह के मिलता खबर ना अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आलि कमा सल्लैता अला अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व आलि कमा बारकता अला रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व आखिरत हसनतन व क़िना अज़ाब क़ब्र क़िना अज़ाब सक़र क़िना अज़ाब शैतान या क़य्यूम ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन अल्लाह